अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही वकफ़ा बिल्लाहि शहीदा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिकाने रसूल बावाज़े बुलंद दुरूद शरीफ सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहले बैतिही व अत्बाइही अजमाइन वसल्लि कज़ालिक अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन। अज़ीज़ाने गिरामी, मुअज़्ज़ज़ हाज़रीन व मुअज़्ज़ज़ सामईन, अज रुस्तम शहर जे अमरोटी चौक ते अजीम शान फकीदुल मिसाल इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जे इनेकाद ऐं कामयाबी ते जमीयत उलमाए इस्लाम टाउन रुस्तम ऐं तालका लखी जी जमात के मां मुबारकबाद पेश तो कयां ऐं बिलखुसूस जंहिं असांजे नौजवाननि नौनिहालनि शागिर्द तंजीम जमीयत तलबाए इस्लाम टाउन रुस्तम जे पूरी आमला ओहदेदारन ऐं कारकुनन के मां मुबारकबाद पेश तो कयां। अब मोहब्बत में बैठा हो लगे तो जबरदस्ती डंडन सा विहारियो तो हाँ बा केड़ा केड़ा हथ मथे खणो जेके जबरदस्ती वेठा हो। हाँ बा
एकड़ो गालाए तो बाकी ब्या लगे तो जोरी वेठा है। अब आ मोहब्बत में वेठा हो आवाज न तो अचे जेस ताईं सभिन जो आवाज नहीं दो तेस ताईं तकरीर रखते न दी गाल सीधी क्या अज तहां जी सरजमीन ते अज हिन अमरोटी चौक रुस्तम शहर वासियो सिंध जो मोहम्मद बिन कासिम थो अचे आवाज ना आवे वो सिंध जो सरवाण सिंध जो शहजादो सानी मोहम्मद बिन कासिम अज तहां जे हिन अंगण ते हिन शहर रुस्तम जे अमरोटी चौक ते इंशाअल्लाह अन करीब इंदो उन शहजादे जी ज़ियारत भी कंदो तो उन जी गर्ज भी बुधो तो जेके मोहब्बत में इन शहजादे जी मोहब्बत में वेठा हन वो मुसा गालाइंदा हलन बीठलन जो आवाज अञा मथे हुजे मुजाहिदन वांगुर चो इंशाअल्लाह हेडे जेके वेठा हो मथे ये भी चो ता ते पाबंदी आ अजीजान गिरामी तवज्जो क्यों अजो जे प्रोग्राम जो उन्वान है इस्लाम जिंदाबाद अज जे प्रोग्राम जो उन्वान है इस्लाम जिंदाबाद इस्लाम जिंदाबाद जो नारो 1450 साल पहरियों लगो हो जडे कायनात जे हिन धरती ते हिन कायनात जे हिन तख्ते ते महबूब मोहम्मद मुस्तफा आमना जो लाल अब्दुल्ला जो लख्ते जिगर आमना जो दुर्रे यतीम मक्के जी सरजमीन ते जलो अफरोज था उन वक्त जडे अल्लाह महबूब मोहम्मद मुस्तफा के दीन दिनो इस्लाम दिनो शरीयत दिनी कुरान नाज़िल कर फरमायो उन वक्त इस्लाम जिंदाबाद जो नारो मक्के जी सरजमीन ते लगो हो जह वक्त उतों जा सरदार उतों जा नवाब उतों जा रईस उतों जा वडेरा उतों जा भोतार मुसलमानन के मोहम्मद अरबी जे शागिर्दन के गरीबन के तकलीफूं दींदा हा अजियतूं दींदा हा उनन जे मथों ज़दो कोब कंदा हा उनन जे मथों तरह तरह जो तशद्दुद कंदा हा हा इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो हो जडे मोहम्मद अरबी 3 साल शेब अबी तालिब में गुजारियो इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो हो जडे महबूब मोहम्मद मुस्तफा ताइफ के वादी में 9 में थी मोटिया हा इस्लाम जिंदाबाद जो नारो न वक्त लगो हो जडे हजरत बिलाल के तख्तन रेत ते लेटाए करे सजो दी उन जे जिस्म जे मथों उन जे सीने जे मथों पत्थर जी चटान के रखो वेंदो हो इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो हो जडे हजरत अब्बार के टाडन जे बाह ते लेटाए करे उन जे जिस्म दी चर्बी साउन पाए के उठायो वेंदो हो इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो जडे मोहम्मद अरबी जे जिस्म अजहर जे मथों मक्के दे मुशरिकन मक्के दे सरदारन मक्के दे रईसन मक्के दे नवाबन मक्के दे भोतारन मोहम्मद अरबी जे जिस्म अजहर जे मथों नमाज दी हालत में सजदे दी सूरत में उठ जो ओज रखियो हो इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो हो जडे सैयदना सिद्दीक अकबर के बारे बारे रातू बेहोश क्यों गए हो इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो हो जडे पैगंबर कायनात मक्के के छड़े मदीने दे हिजरत करे चुका हा इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो हो जडे मोहम्मद अरबी को पादो क्या रखो इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो जडे पैगंबर कायनात मस्जिद नबी जो बुनियाद तो रखे इस्लाम जिंदाबाद जो नारो उन वक्त लगो जडे बदर जे मौके में नावन के अल्लाह शिकस्त नहीं देता नारे तकबीर इस्लाम 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 जिंदाबाद
जिंदाबाद चो जेके इस्लाम चाहो था उहे चो इस्लाम वो बीठल भी चो इस्लाम इस्लाम उन वक्त को जिंदाबाद 1400 साल गुजरी विया अल्लाह ऐलान करे फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही व कफा बिल्लाहि शहीदा। रब ऐलान करे छॾियो मौजा मोहम्मद अरबी परेशान थी भली मक्के वारा तोखे तकलीफ़ ॿुधाइनि मक्की भली मक्के वारा तुझे शागिर्दनि खे अज़ियतूं पहुचाइनि भली मक्के वारा तुझे परवाननि खे तुझे दीवाननि खे तुझे जानसारनि खे तकलीफ़ ॿुधाइनि पर मां रब फ़ैसिलो करे छॾियो आहे त इस्लाम जिंदाबाद क़यामत ताईं रहे। डाडा 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 अल्लाह फरमायो अलिफ लाम मीम गुलिबतुर रूम आए हाफिज़ो या कुरान जी सूरत आहे कि न मां पंहिंजे तरफ़ों तो पढ़ा गालायो रुस्तम हाफिज़ त घणा आहिनि पर गालायो छो था अब आहे अलिफ लाम मीम गुलिबतुर रूम अल्लाह फरमायो मोटा नबी परेशान छो थियो आहे हे जेके रूम ऐं फारिस जा वाक़िया तोखे ॿुधाइनि था न इहे वक़्त जा सुपर पावर आहिनि पर उहो वक़्तु ईंदो जो तुंहिंजा शागिर्द इन इस्लाम जे झंडे खे रूम ऐं फारिस जे ताला तुंहिंजे मथां फड़काईंदा। छापा चवन हे पेरियों गाड़ा छापिया चवन हे पेरियों गाड़ा अब तवज्जो आहे छापिया चवन हे पेरियों गाड़ा हे कपड़न फाटल हे वक्त ते मानी कोन थी मिलेन पेट बुखायल वरी हे ड्राणू ता हणन पिया त असां सुपर पावर के फतह कंदासे और इस्लाम जे झंडे के बुलंद कंदासे अल्लाह ॾेखारियो तो उहे जिनजे पेरन में जुती नो ही कपड़ा फाटल होया वक्त ते मानी न पा खाइन पेट बुखायल हा अल्लाह वो ॾींहुं ॾेखारियो जो रूम में फारस जे मथों इस्लाम जो झंडो बुलंद थी चुको हाने छाता चवन हे छोकरा कलोका जेटीआई वारा चवन था नथा चो कंदु लोडियो था बहुत तो थे हे मुल्ला हे पिन जी मानी खाए न वरी असा सरदारन सा मुकाबलो कंदा चवन था के न यार गालायो कोन था हे मुल्ला हे कलो का छोकरा रुस्तम में तैयार कया थो जेके न दाढ़ी मुछ भी कोने ये वरी असा सा टक्कर खाइंदा अल्लाह अकबर ये चवन पिया पर अल्लाह वो दी ॾेखारन त हिन छोकरन उनन के निंड्राई फिटाए छे अब गलत तो चवा हे मौलवी पिन्नती मानी खाण वारा हे दुआउन दे पैसन ते पलजण वारा ये छा साडो मुकाबलो कंदा इन मौलवी ने निंड्रा फिटायन या न फिटायन बा गालायो यार छड़ी हिते न पूरे जिले में हिते न पूरे जिले में पूरो जिलो ना पूरे सिंध में छापा चवन हे त कलो को छोकरो आहे राशिद महमूद इन दे अते के असा रस्ते तो हटायो ते हे छा कंदो अल्लाह जाने तो हाणे उनन वडन बातारन रईसन सरदारन नवाबन के रात जो निंड में ख्वाब में राशिद महमूद नजर तो जे शिरक भरे उते तात पुजी वियो राशिद सोबरा चो इस्लाम कल भी जिंदाबाद हो चो यार
इस्लाम कल भी जिंदाबाद हो, इस्लाम अज भी जिंदाबाद है, इस्लाम सवारे भी जिंदाबाद रहो, इस्लाम क़यामत दे सदा ताईं जिंदाबाद रहंदा। हाणे ये चो इस्लाम जिंदाबाद रहंदो त मौलवी भी जिंदाबाद रहंदो। आवाज न तो अचे यार ता चो इस्लाम जिंदाबाद आहे त मौलवी भी जिंदाबाद। गालायो गालायो गालायो। इस्लाम जिंदाबाद है, मौलवी भी जिंदाबाद, इस्लाम सवारे भी जिंदाबाद रहो, मौलवी सवारे भी जिंदाबाद रहो, इस्लाम क़यामत ताईं जिंदाबाद रहो, मौलवी भी क़यामत ताईं जिंदाबाद रहो। मौलवी भी जिंदाबाद। चो बहुत तो चो 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 मौलवी के मनो था पर सियासी मौलवी के न था मनो। इन आए कि न ना गालायो कोन था थकी पिया हो तो पोयो खोड़ वेठा आहिनि इंशाअल्लाह। मां जान छॾियां थो तव्हां दी। अब छा था चवन मौलवी जो असां के कदर आ, मौलवी जो असां के एहतराम है, पर हे जेके वोट वारा मौलवी इन हे सियासी मौलवी इन्हनि सां पदी लगे ही ना। बुधो 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 रुस्तम वारो तवज्जो आहे वरी सुमी था पओ। मां तव्हां के कायदे सिंध जे लाइ जागाइण आयो आहियां, तैयारी तो पकड़ाया हूं। बुधो रुस्तम वारो अज जो 74 जो आईन जंहिंमें कादियानी काफर करार आहे न, इहो सियासी मौलवी जो मरून मिन्नत कंहिंजो गालायो कोन कंहिंजो बाबा केड़े मौलवी जो सीसी जो केड़े मौलवी जो तस्वीर छड़ी फेरण वारो केड़े मौलवी जो सिर्फ मुसल्ले ते बीहण वारो केड़ो मौलवी सियासी मौलवी जेको मैदान में बीठो ऐवान में भी करे उन वक्त कादियान जे ताऊत के ललकारियो। माशाअल्लाह सब मानो अबा वेहो वेहो जरे इंदो त मां पानी ब्रेक खण दूं इंशाअल्लाह। अल्लाह रुस्तम वारन जी मोहब्बत मां रुस्तम वारन जे इन मोहब्बत के सलाम तो पेश कया। या पंहिंजे क़यादत सां तहां जी मोहब्बत आ, मां तहां जी मोहब्बत के सलाम तो पेश कया जो उन जो नालो ॿुधी अॻ में इस्तक़बाल में उथी बीठो। चौतर के अंदर इन सियासी मौलवी कादियानी मलूनन जो रस्तो रोक्यो ऐं आईन में उन्हनि खे काफिर करार ॾियारायो, जेको इंशाअल्लाह वो आईन इन मुल्क जो क़यामत जे सदा ताईं रहंदो। जेसिताईं पाकिस्तान रहंदो ओसिताईं जो आईन भी रहंदो। हाणे काई ताकत काई कुव्वत कोई प्रोग्राम को भी शख्सियत कादियान को इन मुल्क के अंदर आजादी खुद मुख्तारी नथो ॾे। यो सियासी मौलवी थो बुधो मानू चवन था मौलाना फजल रहमान 4 वज़ारतूं वठी करे चुप करे वेठो चवन था बा बस आखिरी अल्फाजन कायदे सिंध बुधो 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 कायदे सिंध तहां जे मस्जिदन जी जंग थो विड़े, कायदे जमीयत तहां जे मस्जिदन जी जंग थो विड़े, कायदे जमीयत असहाब मोहम्मद है आल बैत मोहम्मद जे नामूस जी जंग थो विड़े, असहाब मोहम्मद है आल बैत मोहम्मद जे नामूस जी जंग, नामूस रिसालत जी जंग, नामूस पैगंबर जे खत्म नबूवत जी जंग थो लड़े। कायदे जमीयत ताज इज्जत नहीं असमत ताजी तहजीब दी जंग। हाणे वजीर खजाना के कह चयो त असांजा मस्जिदियूं ऐं मदरसा कारोबारी न आहिनि, उन्हनि जी बिजली फ्री कई वञे। वजीर खजाना चयो इंशाअल्लाह इन ते कम कंदासीं, असां मस्जिदनि ऐं मदरसनि खे फ्री बिजली ॾींदासीं। सुभान अल्लाह न था चओ। ॿुधो